अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों ऐं तव्हांजो भाउ मोहम्मद अली जेके अहम जेका असां ख़ुशख़बरी उस्तादनि जे लाइ जेके उस्ताद असां विरहायल हुयासीं जेके असां कंफ्यूज़ हुयासीं काफ़ी उस्ताद असांखे मैसेंजर कंदा हुया व्हाट्सअप कंदा साईं असां जेकॾहिं 28 ते ईंदासीं त 29 असांखे रहणो पवंदो तव्हां कुझु नज़रसानी करियो कुझु जेको अहिड़ो हिकमत अमली ठाहियो त जीअं असांजा जेके से मामला सो इन जेका उस्तादनि जी ख़ुशख़बरी आहे इनशाला असां जेके असांजो काज़ हिकिड़ो आहे असांजा मक़सदु हिकिड़ो आहे असांजा मक़सदु मिलंदा सरकार खां असांजो जहिड़ो पंहिंजो पाण में कोन्हे को ऐं ही का शोहरत जी जहिड़ो कोन्हे को केरु बि इज़त जो या नाले जे लाइ कोन्ह पियो करे हाजी शफ़ी मसटियो साहिब जो शुक्रगुज़ार आहियां जिन जेको पंहिंजे साथियुनि सां गॾु कराची डिवीज़न जा ऐं ज़िलनि जा जेके बि सुदूर साहिबान उन्हनि सां गॾिजी करे मुंहिंजे तहलके जो सदर साईं उस्मान सुमरो साहब जनरल सेक्रेटरी उनखां अलावा ऐं मुंहिंजे अदी अनीता ऐं साईं नादिर ऐं ॿिया जेके दोस्त साहिबान आहिनि प्रेस क्लब जा सो अवां अहम ख़ुशख़बरी असांजी जेका जिदोजहद आहे जेको अलम खणी निकितासीं जेका सोच खणी निकितासीं जेको कसम खणी निकितासीं उहा उस्तादनि जे लाइ कुझु न कुझु कंदासीं अकेला विढ़ूं आहे घटि विढ़ूं आहे ऐं असांजो मक़सदु डिगी जिदो जो जेका प्लान हुयो उन हाजी साहिब जो प्लान हुयो असां डिगी जिदोजहद कंदासीं जेसीं मुतालबात नथा मञजनि सरकार नथी मञे तेसीं ताईं असां उते वेंदासीं इन जी आज्ञा कयूं था इन शइ खे असां मञींदे हाजी साहिब खे मान ॾींदे असां जेको आहे हिकमत अमली तब्दील करियूं था सो हाजी साहिब स्ट्रगल करे असां हाजी साहिब सां गॾु पोयां वेंदासीं असांजो तक़रीबन उस्ताद जेको बि आहे उहो सभु जेको आहे इनशाला हाजी शफ़ी मसटियो साहिब सां गॾु थींदो हाजी साहिब तव्हां जेको सो कुझु चवणु चाहींदा जेके असांजे व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इंतहाई मशहूर हुया मुझे प्यारे भांजे मोहम्मद अली जो मुझी प्यारी बहादुर भेण अनीता जो मुझा दोस्त कराची डिवीजन तंजीम साथी साईं सलेमान राजपाल जेके दोस्त साईं रफ़ीक है सभी इंतहाई मशहूर हुया जिन मूंखे मुझी गुज़ारिश ते सभी कजी साईं मोहम्मद अली के अर्ज़ कयोसीं साईं मोहम्मद अली के शाबोश हुजे असांखे मान ॾिनो छो त साईं मोहम्मद अली जो मक़सदु बि इहो आहे लांग मार्च जो त उस्ताद जा मसइला हल थियनि असांजो बि मक़सदु सभिनि जो आहे त उस्ताद जा मसइला हल थियनि त पोइ पाण में ॿ झटूं छो साईं गुज़ारिश जी मोहम्मद अली खे ते वॾी दिलि जो मुज़ाहिर कंदे असांखे इज़त ॾिनी आहे हाणे इनशाला संजीव उस्ताद खे ख़ुशख़बरी आहे इनशाला असां 28 तारीख़ ते सभु गॾिजी संजीव उस्ताद जे हक़ जी जदोजहद जो आगाज़ कंदासीं असांजा मुतालबा गवर्नमेंट मञे थी त असांखे को शौक़ु कोन्हे हरबुर रोड ते एहतजाज करे न मञे थी त असां तेसि ताईं प्रेस क्लब कराची जो कोन छॾंदासीं जेसीं असांजा मसइला हल न थींदा ऐं सभिनी मुंहिंजी सीनियर नौजवान दोस्तनि खे अपील थो करियां गुज़ारिश थो करियां त हीउ हर उस्ताद जो मसइलो आहे हीउ हिकिड़ो मोहम्मद अली जो शाही शफ़ी सठी जो मैडम अनीता जो साईं सलेमान जो न आहे हीउ सिंधी हर उस्ताद जो मसइलो आहे पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजा घर छॾियो असां बीमारी जी हालत में मूं दोस्त खे चयो ऐं तव्हां राति जी प्रेस क्लब में गॾु रहंदुसि तेसि ताईं जेसीं मसइला हल न थींदा तेसि ताईं ऐं न मिलंदुसि पर अकेले सिर्फ़ु माण्हू केरु बि कुझु कोन थो करे सघे उनजे लाइ सभिनी उस्तादनि खे घरनि मां निकिरणो पवंदो पंहिंजा बिस्तरा खणी अचो कराची प्रेस क्लब वसायूं पंहिंजे असांजो इस्लाम बि चए थो पंहिंजे हक़ जे लाइ वॾो जहाद करियो ही जहाद छोकिरा जो नादो आहे शरीर में चयो अथव महिरबानी करे उनजे लाइ तव्हां निकिरो जेसीं तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ न निकिरंदा तेसीं तव्हांखे हक़ कोन मिलंदा तव्हां सभु निकिरी पियो इनशाला असां हुकूमत असांजा सभु मसइला हल कंदी असां हिकु आहियूं ऐं हिकु रहंदासीं हिकु दफ़ो ॿीहर साईं मोहम्मद अली जो असांजे प्रेस क्लब जे धाबी जे साहब जो सभ जो इंतहाई मशहूरु हुया जिन असांखे वॾी इज़त ॾिनी ऐं हिते असांखे गॾाए प्रेस कॉन्फ्रेंस कराई ऐं साईं मोहम्मद अली जो बि शुक्रगुज़ार आहियां जे पंहिंजी आई जिता लाइव हलायो मुंहिंजो प्यारो साईं मुराद नायो आहे साईं सलेमान आहे साईं सभु दोस्त साईं नादरा आहे साईं कमर आहे साईं जावेद आहे सभु दोस्त असां हिकु आहियूं साईं मोहम्मद उस्मान आहे साईं मोहम्मद आरिफ कुरैशी बि शुक्रगुज़ार आहियां जॾहिं मोहम्मद अली प्रेस कॉन्फ्रेंस करे थो त आउं पाण हला थो उहो लाइव हलाईंदुसि उनजो बि शुक्रगुज़ार सभिनी दोस्तनि जो शुक्र अदा सिंध खे ख़ुशख़बरी उस्ताद हिकु आहे हिकु रहंदो इनशाला कहिड़ो बि उस्ताद खे दरार नथो करे साईं मोहम्मद जो शुक्र जे उस्ताद जे दोस्तो तव्हां हाजी साहिब खे ॿुधो मूंखे ॿुधो असांजो जेको राइट्स ॾियण में असांजी मदद तंज़ीम जा जेके उहिदेदार आहिनि
उहे उहिदेदार बिल्कुलु नाकाम विया आहिनि, उहे बिल्कुलु फेल विया आहिनि। इन जे करे हिकु आम उस्ताद थी करे जेको अलम खणी ऐं निकितो त जीअं का जेका कुझु हुननि खे को शऊर अचे थो, जागनि, को ॻाल्हियूं कनि, पर अफ़सोस आहे बिटशा खां निकितो आहे, कराची अची हिते पहुतो आहियां, कराची खां लॻी वरी अॼु वापसि मोटियो पियो, हाइसा सां राब्तो थियो त हाइसा मुंहिंजो ठीकु आहे, सभु ॻाल्हियूं कयूं था, को मसइलो कोन्हे, असांजी चार्टर ऑफ डिमांड तव्हांजी हिकु जहिड़ी आहे, पर तंज़ीम जे चूंडियल उहिदेदारनि सां न, जंहिंजो ज़िम्मो आहे असांजो दिफ़ा करणु, जंहिंजो फ़र्ज़ु आहे असांजो दिफ़ा करणु, असांजे हक़नि जो दिफ़ा करणु, उहो बिल्कुलु फेल विया, उहो बिल्कुलु नाकाम विया आहिनि। तव्हां अॼु सुञाणे छॾियो त तव्हांजे हक़नि जी दिफ़ा जे लाइ केरु निकितल आहिनि, रोडनि ते केरु आहिनि, ऐं तव्हांजे हक़ केरु गज़ब कराइनि पिया। सरकार सां विढ़ण जे लाइ तयारु करनि, हू सरकार जे अॻियां मजबूर आहिनि, हू ऑफिसरनि जे अॻियां मजबूर आहिनि, पोइ हाणे कहिड़ियूं मजबूर आहिनि उहो उस्ताद पाण सम्झे थो। उस्ताद साथियो, हिकु चकर वरी गुज़ारिश आहे, असां अलॻि कोन आहियूं, जॾहिं असांजो काज़ हिकु आहे, असांजा जेके ऑब्जेक्टिव हिकु आहे, असांजो मक़सदु हिकु आहे, इन जे करे असांखे हिकु थियणो पवंदो, छो त असांजो दुश्मन जेको आहे असांजे अखियुनि जे साम्हूं जेको हक़ खाई वेठो आहे 2001 खां वठी, असांखे हक़ उन्हनि खां वठिणा आहिनि। उस्ताद साथियो, किथे किथे जेको सो हिकमत अमली तब्दील करणी पवंदी आहे, इन जे करे वॾनि खे मान बि ॾियणो पवंदो आहे। हिकमत अमली तब्दील कई आहे, हाजी साहिब खे मान ॾिनो आहे, हाजी साहिब अॻुवाणी करे असां सभु हाजी साहिब जो साथ ॾींदासीं, हाजी साहिब सां गॾु हूंदासीं। असां काफ़ी दोस्तनि सां मूं ॻाल्हायो, दादू जे दोस्तनि सां मूं ॻाल्हायो आहे, जामशोरी जे दोस्तनि सां मूं सभिनी सां ॻाल्हायो, ऐं नौशर फिरोज़ जे दोस्तनि सां मूं ॻाल्हायो आहे, सखर जे दोस्तनि सां मूं फ़ोन ते ॻाल्हायो, जीअं हाजी साहिब पहुचण में 1.5 कलाक 2 कलाक 1.5 कलाक जा शाहिद आहिनि, जेका असां अनीता पाण हुई, ऐं उहे दोस्तनि जा जेके शाहिद आहिनि जंहिंसां मूं फ़ोन ते ॻाल्हायो, कुझु दोस्त जेके सिजावल खां आया हुया, हुननि सां बि ॻाल्हियूं थियूं, सभिनी खे एतमाद में वठी करे बाबा जेकॾहिं असांजो काज़ हिकु आहे, जेकॾहिं हाजी साहिब भाउ असांखे रिक्वेस्ट करे थो ऐं इज़त ॾिए थो, मान ॾिए थो, उहा इज़त वठूं। इज़त वारो माण्हू इज़त वठंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह हाजी साहिब इज़त वारो आहे, असांखे इज़त ॾिनी आहे, असां बि इज़त वारा, असां इज़त हाजी साहिब जी कई आहे, हाजी साहिब खे इंशाल्लाह हाजी साहिब असांखे मायूस कोन कंदो। हाजी साहिब जा असां बाह ॿेली आहियूं। उस्ताद साथियो, तव्हां जेसीं पाण न निकिरंदा त हक़नि जी उमेद न रखो, तव्हां पाण निकिरंदा, पाण विढ़ंदा, तॾहिं हाजी साहिब कुझु करे सघे थो। अकेलो माण्हू कुझु बि कोन्हे, असां सभु जेकॾहिं साथी थींदासीं त सभु कुझु मुमकिन आहे। वधीक अपडेट ॾींदा रहंदासीं, तव्हां सां ॻाल्हाईंदा रहंदासीं, हीअ वीडियो डिघी थी वेंदी। उस्ताद साहिब हिन वीडियो खे